नाज़रीन, सदर आरिफ अलवी खे कम खां रोकण ऐं उहिदे तां हटाइण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त में सदर आरिफ अलवी ऐं कानून वारे वज़ारत खे धुर बणायो वियो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सदर आरिफ अलवी पंहिंजे इख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु कयो आहे। आरिफ अलवी सदर जे उहिदे जी तौहीन कई। सदर पूरी क़ौम जो थींदो आहे, सिर्फ़ हिकु सियासी जमात जो नाहे हूंदो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त सदर पंहिंजे आइनी ज़िम्मेवारी बि पूरी नाहे कई। आम चूंडुनि जी तारीख़ ॾियणु सदर जो कमु हो, पर हुन तारीख़ न ॾिनी। सदर गैर क़ानूनी तौर ते असेंबली खे टोड़ियो। सदर पंहिंजे ऑफिस खे PTI लाइ वक़फ़ करे छॾियो आहे। क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सदर आरिफ अलवी खे कम खां रोकण ऐं उहिदे तां हटाइण लाइ सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त कई वई आहे। सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त में सदर आरिफ अलवी ऐं कानून वारे वज़ारत खे धुर बणायो वियो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त सदर आरिफ अलवी पंहिंजे इख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु कयो आहे। आरिफ अलवी सदर जे उहिदे जी तौहीन कई। सदर पूरी क़ौम जो थींदो आहे, सिर्फ़ हिकु सियासी जमात जो नाहे हूंदो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त सदर पंहिंजे आइनी ज़िम्मेवारी बि पूरी नाहे कई। आम चूंडुनि जी तारीख़ ॾियणु सदर जो कमु हो, पर हुन तारीख़ न ॾिनी। सदर गैर क़ानूनी तौर ते असेंबली खे टोड़ियो। सदर पंहिंजी ऑफिस खे PTI लाइ वक़फ़ करे छॾियो आहे। क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे।